नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवण मां ख़बर ॾींदा हलूं त मला बिरादरी जे अॻवाननि, समाजी वर्करनि मरहूम ज़ैनुल आबिदीन मला, मंज़ूर अहमद मला, शुजा एंड मंसूर मला जी याद में वॉलीबॉल क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें नौशरो फिरोज़ ऐं खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ टीमुनि हिसो वरितो, जंहिंमें 3 ॾींहं लगातार राउंड हलण खां पोइ अॼु फाइनल मैच मुराद आमिर ऐं ज़मीर सोलंकी जी टीम में विच में थी गुज़रियो, जेको मुराद आमिर जी टीम सख़्त मुक़ाबले खां पोइ खटे वरितो। आख़िर में खटियल टीम ऐं हाराईंदड़ टीमुनि खे मला बिरादरी जे मौज़ शख़्सियतनि रियाज़ पारस मला, मक़बूल अहमद मला, लाला तमीज़ मला ऐं ॿियनि तरफ़ां ट्रॉफी ऐं रोक रक़म जा इनाम ॾिना विया, जंहिंमें खटींदड़ टीम जे कप्तान मुराद आमिर खे ट्रॉफी ऐं 5000, जॾहिं त हाराईंदड़ टीम जे कप्तान ज़मीर सोलंकी खे ट्रॉफी ऐं 3000 इनाम ॾिना विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।